नाजिया शागिर्द तंजीम निशात जमाल लवारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ा निशात ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो पहिरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो जी सदारत में थी गुज़रियो। जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणेजो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी पुराणी बाडी खे डिज़ाल्व करे नई ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर गुलाम हैदर कीरियो, नायब सदर मोहम्मद अमीन डायरी, जनरल सेक्रेटरी अब्दुल जब्बार कीरियो, जॉइंट सेक्रेटरी आमिर ख़ान पीरज़ादो, फिनांस सेक्रेटरी फज़ल करीम कोरेजो ऐं प्रेस सेक्रेटरी वक़ार अहमद कीरियो चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी अमजद हुसैन मसण पिणु मौजूदु हुआ। नई बाडीअ जे ऐलान ऐं बिरादरीअ खां पोइ तंज़ीम लाइ रथाबंदीअ ते गौर वीचार कयो वियो ऐं ज़िले जी तंज़ीमी सूरत हाल ते ॻाल्हायो वियो, जंहिं दौरान नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल पेश कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो पंहिंजी सदारती ख़िताब में चयो त निशात नौजवान नस्ल जी बहितर तालीमी व मुआशरती, इख़्लाक़ी व तहज़ीबी तरबियत जी ज़मानत आहे। हिन वधीक चयो त असां भरपूर कोशिश करे रहिया आहियूं त शागिर्दनि में शऊरी अवसर परवान चढ़े ऐं हू दुनियावी लिहाज़ जे तक़ाज़ाउनि ऐं तमदन ते पूरो लहनि। रिपोर्ट शमसलाह कीरियो, नवाबशाह।